अस्सलाम वालेकुम। या अली मदद ही आहे मज़ार साईं शतल शाह जी जेको झलमगसी जे इलाइक़े में जबलनि जे क़तार में आहे। ही शायदि जबल उहे ई आहिनि जेके ससी पुन जे मज़ार ते वञनि था। ही हिते ॿियूं बि काफ़ी क़बरूं मौजूदु आहिनि। माशाअल्लाह बहितरीन मज़ार आहे। ओ ही पोयां ही हिन पासे ते जबल ई जबल आहिनि। चौधारी जो हितां जो जेको पाणी निकिरे थो उहो टोटल ज़मीनुनि खे आबाद करे थो। हिन मज़ार जो नालो आहे दरगाह शहीद हज़रत पीर शतल शाह नूरानी गादी नशीन सईद बचल शाह हुसैनी। ही ॾिसो ठीकु आहे। ही वणकारी आहे बिल्कुलु। ओ ही साम्हूं मज़ार आहे साईं जी। ठीकु आहे मोकिलाईंदा आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद महर फ़कीर सुबह बलूचिस्तान।